ना अहिड़ी को ॻाल्हि ई कोन्हे, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। मूंखे ख़बर ई कोन हुई। घर रोज़ सुबुह जो छॾे वियोसि, रुॻो बनी ते वापसी पुछा कई जे घर आहे कोन। तोखे केॾी महिल ख़बर पई हिन वाक़िए जी? मूंखे देरि सां हींअर ख़बर पई आहे, तक़रीबन 1 बजे। 1 बजे हींअर 3 पिया थियनि, 2 कलाक तोखे आयो सोरी महिल बनी तां जी। कोई जहिड़ो वग़ैरह हो तव्हां? अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। सुबुह जो गॾु चांहि पीती आहे असां, ईअं ई खणी निकिरी वई। हिते 2 ॻाल्हियूं पियूं हलनि। हिकिड़े दफ़ा त चवनि था की राति जहिड़ो बि थियो आहे तव्हांजो, ऐं वरी ॿिया चवनि था न तव्हांजो प्यारु घणो। आख़िर प्यारु हो जहिड़ो हो का? जहिड़ो कोन आहे कोन, जहिड़ो कॾहिं असीं विढ़िया ई कोन आहियूं। पाण जी नूंहं आहे पर ॿार विढ़िया, हुन मां हाणे निकिरी वई, सभु बनियुनि में भॼी विया कमकार ते। पोइ हाणे असीं राति ॾींहुं ग़रीब माण्हू वेही कमाई वेहूं था त असांखे खाराए केरु? हा, असीं सभु बनियुनि में हुआसीं, असांखे कहिड़ी ख़बर त हाणे हीअ भाणे जी नूंहं निकिरी वञे पई। असांखे अहिड़ी ॻाल्हि जी ख़बर ई कान्हे। ही विढ़िया हुआ न को केरु कोन विढ़ियो आहे, केरु न केरु हीअं बि कोन चए हितां उथी हिते वेह, केरु कोन चयो आहे हिनखे। हाणे ॿार विढ़िया आहिनि, मुंहिंजे ॿारनि खे केर बि न चओ। आख़िर ॿार आहिनि, हीअ ॿार बीठा आहिनि, आख़िर विढ़ंदा त सही न। पाण छॾराईंदीसीं कोन, छॾराईंदा आहिनि लाज़मी, विढ़नि त कोन छॾंदासीं न उन्हनि खे। हाणे ख़बर केॾी महिल निकिरी वई असांखे त ख़बर ई कान्हे। अदा हाणे ही ख़बर की निकिरी की न निकिरी असांखे ख़बर कोन थी। त मजूरी माण्हू आहियूं, निकिरी वियासीं त पोइ निकिरी वई। अदा हाणे ख़बर कीअं थियो, ख़बर की न थियो, असांखे ख़बर कोन्हे। हिननि ज़ाल मुड़ुसनि जो को जहिड़ो हो या घर में का ॻाल्हि? हा, हुनखे हीअं थपड़े कोन थो हणे। हिन जो मुड़ुसु एतिरो भाई थो, मुंहिंजी भेण जी भाउ जी छोकिरी आहे, एतिरो भाई थो, विड़नि था तो भॼो वञा थी, पर केॾी महिल कोन्हे हिनखे धके बूडो ई कोन थो ॾे। अहिड़ो हिन जो मुड़ुसु। कॾहिं शादी थी हुई हिनजी? शादी जो त टाइम थियो आहे, टाइम जाम थियो आहे। हा।